विषादो सोवत प्रभु ही निहार निषादो तन पुलकित जल लोचन बहाई तन पुलकित जल लोचन बहाई बचन सप्रेम लखन सन कहाई बचन सप्रेम बचन सन कहाई सोवत प्रभु ही निहार निषादो प्रेम बस हृदय विषादो प्रेम बस हृदय विषादो। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत तहां सभिनी जो स्वागत आहे हिन सिंधीअ में राम कथा में श्री रामचरित मानस जे सत्संग में। हीअ गंगाधाम उदासी दरबार इन जो इहो ई उद्देश्य आहे कि असांजो सिंधी समाज ॿिए समाज में त अन असांजी दख़ल अंदाज़ी आहे न को अधिकार आहे ऐं न उते ज़रूरत आहे। असांजो सिंधी समाज जागे। हिन गंगाधाम दरबार जी इहा कोशिश आहे त सत्संग सभिनि खां सुठो माध्यम आहे जाॻाइण जे लाइ। श्रवण ॿुधी करे ॾिसण खां बि वधीक ॿुधण जी महिमा आहे अध्यात्म मामले में। त हिते असां श्रवण ऐं वक्तव्य खे महत्व ॾींदा आहियूं। जेको ॿुधण जी चाहना रखी ईंदो उहो टिकी वेंदो आहे। जेको ॾिसण जी चाहना सां ईंदो आहे उहो कुझु ई समय में बोर थी वेंदो आहे। छो त ॾिसण सां
भ्रम पैदा थी सघे थो ऐं ॿुधण सां भ्रम दूर थींदो आहे। केवल ॾिसण सां माण्हू कुछ जो कुछ भी अर्थ कढी सघे थो, दृश्य सुम्हारे सघे थो, श्रवण जागाए सघे थो। त सिंधियुनि में दरबारुनि में असांजी दरबार जागाइण जे लाइ प्रयासरत ऐं श्रवण जे माध्यम सां। कॾहिं असां भागवत पुराण ते कथा कई आहे सिंधीअ में, जोर शोर वारी न, श्रवण करण वारी। रामचरितमानस कयो आहे, भगवत गीता ते पाण सत्संग कयो आहे सिंधीअ में हिक हिक श्लोक ते। भर्तृहरि जो वैराग शतक, नारद भक्ति सूत्र, गुरु ग्रंथ जी वाणी ते भी सत्संग कयो आहे। उअं ई जेको जीअं वाणी चए थी, ना कि पंहिंजे हिसाब सां। त उन ई श्रृंखला में हींअर रामचरितमानस हली रहियो आहे, रिपीट। हिकु दफ़ो थी चुको आहे रामचरितमानस, ॾाढो पहिरीं, अधिकतर इहा संगत हुई बि कोन तॾहिं। त वरी रिपीट थियो आहे। कारकतन में गुरबाणीअ ते गुरु नानक जी, हाणे सॼे कारकतन में केतिरी बाणीअ ते व्याख्या करे सघियासीं, 7-8 पौड़ियूं आसा दीवार जूं। त इन मां ई सम्झो कि उद्देश्य इहो कान्हे कि ॾाढो सारो तव्हांखे ज्ञान थोपियूं ऐं पंहिंजी विद्वता साबित कयूं, न। 8 पौड़ियूं, सॼे 15 ॾींहंनि में असां 8 पौड़ियुनि ते व्याख्या करे सघियासीं गुरु नानक जी वाणीअ ते। त हाणे कोई कंपेयर करे सघे थो, हमारे यहाँ तो 24 पौड़ियां डेली होती हैं, डेली, एक दिन में। त वो 24 पौड़ियूं असर छा थियूं कनि, उहो बि ॾिसो। ऐं 15 ॾींहंनि जूं 8 पौड़ियूं छा थियूं कनि। 8 पौड़ियुनि मां ई ॾाढो कुझु, उन्हनि 8 पौड़ियुनि मां बि हिकु पौड़ीअ मां बि 1-2 मिंट जो वीडियो केॾो वायरल थी वियो आहे। ऐं केवल न वायरल थियो आहे, सुजान सुजाग समाज सुठो प्रतिसार बि ॾेई रहियो आहे, सुठो वर्ग पंहिंजे सिंधियुनि जो। त हिन व्यास गद्दीअ ते, हिन व्यास गद्दीअ जे सत्संग में तव्हांजो स्वागत आहे। हर उन श्रोता जो स्वागत आहे जेको ॿुधणु चाहे थो पंहिंजे कल्याण जे वास्ते, द्वेष हटाए करे, तुंहिंजो मुंहिंजो हटाए करे। छो त असां जन्मनि जन्मनि खां सुम्हियल आहियूं। प्यारी साध संगत, सिंधियुनि जी तो ॻाल्हि कयां, पतो कोन पइजंदो आहे कंहिंजो आचरण ॾिसी करे कि हिन जी बीमारी घणी पुराणी आहे। असांजो सिंधी समाज आहे जबकि सभिनि खां पुराणी संस्कृति, सभिनि खां पुराणी सभ्यता, अॼु ॾींहं ताईं मुंहंनि जो दड़ो बयान पियो थो करे। उहे रोड, उहे रस्ता, उहे घर ठहियल निकिरनि पिया था खुदाईअ में। त प्राचीन सभ्यता, सिंधु सभ्यता अॼु कहिड़ी उन ते पहुची वई आहे, सभिनि खां सुम्हियल समाज। कारण इहो ई कि जिन जी जिम्मेदारी हुई शायदि उहे पूरी तरह न निभाए सघिया, जिन जी जेके वॾनि पदनि ते अची था वञनि। सभिनि खां पहिरीं त मां संत खणा न लिस्ट में। संत ज्ञान त ॾिननि, प्यार भी ॾिननि, मिठो मिठो भी ॻाल्हायनि, प्रसाद भी ॾिननि, पखरूं भी ॾिननि, 10 पंध भी ॾिननि। ही कर त ही ठीक थी वेंदई। तॾहिं भी माण्हू छो छॾे हलिया विया, उन्हनि खे ई पंथनि में छो हलिया विया। समाज सेवियुनि जी जिम्मेदारी आहे जो सिंधी समाज जा माण्हू पंहिंजे समाज खां वधीक ॿियनि समाजनि में सेवा पिया था कनि। तव्हांखे शायदि ख़बर हूंदी अलाए न, ॿियनि पंथनि में माण्हू सिंधी
हर प्रकार जी तन मन धन जी सेवा पिया था कनि। राजनेता छो न जॾहिं ऊंचे पद ते पहुची विया त सिंधियुनि जे लाइ कुछ कयो उन्हनि। शिक्षक, पंचायतूं, सिंधी पंचायतूं केॾियूं आहिनि देश भर में, रिजल्ट छा पियो थो निकिरे? कंदा हूंदा के न के कुछ न कुछ त हूंदो, कोई न के त जरूर कंदा हूंदा प्रयास, पर असांजो त इहो ई प्रयास आहे 100% सिंधी समाज जे लाइ। एॾियूं पंचायतियूं, एॾा समाज सेवी, एॾा संत हुजण खां पोइ बि सभिनि खां वधीक सुम्हियल समाज असांजो छो आहे, जो न घर जो आहे न घाट जो आहे, न पंहिंजे धर्म जो आहे न ॿिए पंथ जो आहे। त मूंखे ई नज़र अचे थो हिन अध्यात्म मार्ग जे हिकु मां हू हुअण जे करे, संत हुअण जे करे मूंखे इन जो कारण नज़र अचे थो, जन्मनि जन्मनि खां शायदि सुम्हिया पिया आहियूं सिंधी। पिछले जन्म में बि ईअं ई रहिया हूंदासीं, सुम्हियल ई सुम्हियल मरी विया हूंदासीं सिंधी। सुम्हे सुम्हे कारोबार कंदे कंदे धन जोड़ींदे जोड़ींदे, ऐं मायुनि जो कहिड़ो धंधो आहे, निंदा कंदे पचर कंदे कंदे रुसंदे पुसंदे हयाती पूरी थी हूंदी, वरी जन्म मिलियो हूंदो हिते ई। त हाणे जेका जन्मनि जन्मनि जी असांजी मूर्छा आहे उहा टुटणु खपे या न टुटणु खपे? ईअं न समझिजो कि जन्म जन्म लॻा आहिनि सुम्हण में त जागण में बि जन्म जन्म लॻंदा, न। जागी वञे त हिकु क्षण में जागी वञे जीव। अंधकार हुजे कंहिं कमरे में सालनि जो, लाइट न ॿरी हुजे साल, त छा उन में रोशनी करण जे लाइ साल खपनि छा? हिकु क्षण बस खपे, लाइट ॿारीसीं ऐं सालनि जो अंधकार गायब। तीअं हिकु क्षण जो सत्संग बि जागाए सघे थो। पोइ कंहिंखे वधीक समय लॻंदो, छो त समस्या छा आहे कि चित्त ते, अंतःकरण ते मैल जमा थी चुकी आहे, उहा हिकदमि कोन हटंदी। रोशनी अचे पर असां दरवाजो ई बंदि करे छॾियूं त रोशनी खे असां बंदि रोके छॾियोसीं, त उन लाइ थोरो हृदय जो दरवाजो खोलणो पवंदो, ॿुधणो पवंदो कि सत्संग चए छा थो। असां हिकदमि सिंधी जो हिकदमि हू हाणे छॾींदा आहियूं, मुंहिंजो सत्संग तुंहिंजो सत्संग, इहा ॻाल्हि हिन चई आहे त कान्हे मञणी। इहो त हटायूं, पहिरीं दरवाजो खोलियूं त सही। अहिड़ो बि कहिड़ो डपु आहे, अहिड़ो कहिड़ो डपु जो कंहिंजी ॻाल्हि ॿुधण खां पहिरियों ई ॾकी था वञूं कि हिन जी कान्हे ॿुधणी, किथे मुंहिंजी पोल न खुली वञे। इहो ई डपु आहे न। त पोइ कीअं जाॻंदो माण्हू? अंधेरे में जीअं इहो बि सोचे वेठो आहे ही जनम बि अंधेरे में गुज़ारणो आहे। न, असां त ईअं कोन सोचियो आहे। असांजो उद्देश्य आहे जाॻाइणो आहे। भगवान कृष्ण बि जाॻाइण जी कोशिश कई अर्जुन खे, मोह नष्ट करण जी, त 18 अध्याय चवणा पिया। हिते जेका गीता अॼु शुरू थींदी रामचरितमानस में, उहा आहे लक्ष्मण गीता। इते बि इहो ई प्रसंग आहे, कंहिंखे जाॻाइणो आहे, कोई मोहग्रस्त थी चुको आहे। उहा निषाद राज, भीलनि जो राजा गोह निषाद राज पंहिंजे कथा जे क्रम में जेको हली रहियो आहे, त उते अची पाण पहुता आहियूं। तव्हांखे कथा ॿुधल आहे कि भगवान रामचंद्र वनवास जो पहिरियों ॾींहुं तमसा नदीअ जे किनारे ते गुज़ारियो, ॿियो ॾींहुं श्रृंगवेरपुर में गंगा नदीअ जे किनारे ते। श्रृंगवेरपुर जो राजा हो निषाद राज गोह। अयोध्या सां संबंध हो उनजो,
राजा दशरथ सां उन जो हो कुछ अचवञ हुई, त उन राम खे ॾाढो प्रेम सां चयो कि तव्हां मुंहिंजे नगर में विश्राम कयो। भगवान राम चयो वनवास मिलियो आहे त मूंखे नगर में प्रवेश कोन्हे करणो, वन में ई रहणो आहे, तो हिते ई मुंहिंजी व्यवस्था कर सुम्हण जी। उन निषाद राज 2 अशोक जा वृक्ष ॾिठा, उन जे हेठां शैया घास जी सेजा ठाहियईं, मथां विछायईं कुछ, भगवान खे वणी हुआ। प्रभु श्री राम वेठो आहे, उहो निषाद फल फूल खणी आयो ऐं दोने में पाणी भरे करे खणी आयो। दोने में पाणी, हिक बूंद बि न हारजे, अहिड़े तरीक़े सां। हाणे हू थियो घटिजात, पर भगवान राम त इहो भेदभाव खत्म कयो। राम ही केवल प्रेम प्यारा, उन जे हथ जो भोजन स्वीकार कयो, फलार भगवान राम। लक्ष्मण सुमंत्र भी कयो, सीता भी खाधो, पोइ भगवान राम सुम्ही पियो। लक्ष्मण थोड़ी दूरी, लक्ष्मण पहिरीं जोर ॾिना भगवान खे। जॾहिं भगवान खे निंड आई, पोइ थोड़ी दूरीअ ते वञी वेही रहियो वीरासन में, पहिरो ॾियण जे लाइ लक्ष्मण। त निषाद राज भी अची वेठो लक्ष्मण सां गॾु। कथा सां तव्हां या परिचित आहियो, इहा आहे भूमिका। पोइ उते गीता थी शुरू थिए, सोवत प्रभु ही निहार निषादु, भयउ प्रेम बस हृदय विषादु। उन भील भगवान राम खे सुम्हंदो ॾिठो जेॾी महिल, त अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। तन पुलकित जल लोचन बहई, तन पुलकित थियो, चो प्रेम जे बस, प्रेम जे बस। ॻोढ़ा भी वया आहिनि, दुख भी थियो आहे, ऐं तन पुलकित भी प्रेम सां भरिजी वियो आहे। इते मोह मञियो वियो आहे, ममता। जी कृष्ण जी गीता में अर्जुन खे मोह थियो आहे, मुंहिंजा कुटुंबी, ममता। हिते निषाद राज खे छा लॻो आहे, मुंहिंजो भगवान राम हीअं सुम्हियो पियो आहे, जंहिंखे सुखनि जी काई कमी कोन हुई। हालांकि भगवान राम जी उहा निद्रा जो दर्शन कोई करे त उहा उनजी उहा उदासीनता, राम जो त्याग वैराग राजमहलनि जे दृश्य खां कई गुना वधीक सुठो आहे। कि हिकिड़ो रामचंद्र राजा, मर्यादा पुरुषोत्तम भगवान जमीन ते सुम्हियो पियो आहे ऐं प्रसन्न मुद्रा में सुम्हियो पियो आहे, कोई दुख न, कोई क्लेश न, कोई शिकायत न। इहो ॾिसी करे चङो भलो बि द्रवित थी सघे थो कि असांजो भगवान जा कोई संत भी अगरि, मां सम्झा तो कोई सच्चो माण्हू, भगत माण्हू हूंदो न, कंहिं संत खे प्रयासरत थींदो ॾिसी कि कोई संत कंहिंखे समाज जे लाइ कष्ट पियो थो ॾिसे, तब माण्हूअ खे थोड़ो प्रेम निकिरी ईंदो आहे। मां त ॿुधो आहे असांजे देश जो मोदी जेको प्रधानमंत्री आहे, शासक, उहो ॾाढो कमु कंदो आहे, सुम्हंदो थोड़ो आहे, कमु ॾाढो कंदो आहे। को कॾहिं किथे भी थकावट हूंदी अथसि त हिकु ॿ फोटू अहिड़ा भी आया आहिनि कि उहो पसीनो पियो थो उगे पंहिंजो। इहो ॾिसी करे छा देश भगतनि खे कोन लॻंदो कि असांजे लाइ कोई शासक एॾी भॼ डुक थो करे, जिते जहिड़ी सुविधा मिलेसि थी सुम्ही थो पए। गुरु नानक, फाटल कपड़ा, काई सुविधा न, जिते अचे उते सुम्ही पए। अरे ॿियो त छॾियो, जेॾी महिल मके जे तरफ़ पेर करे सुम्हियो न गुरु नानक, ओॾी महिल काजीअ अची करे छा हरकत कई हुई, उहो असां ॿुधाईंदा ई कोन आहियूं।
काजीअ जोर सां लत हई हुई गुरु नानक खे ऐं घटि वधि ॻाल्हाए अपशब्द ॻाल्हाया हुआ। अरे काफ़िर, हाणे ॿुधायो गुरु नानक खे कहिड़ी ज़रूरत है धिका खाइण जी, इहे ॿुधण जी? पंहिंजो घर ॿार आराम सां सुम्हियो पियो हुजे हा पंहिंजे घर, पर हू जाॻाइण जे लाइ, ॿियनि खे जाॻाइण जे लाइ कष्ट पियो थो सहन करे। इहो ॾिसी करे केरु न द्रवित थींदो, दुखी थींदो? आहिनि घणे जेके दुखी त कोन थींदा, हिकु ॿ छिड़ब अञा ॾेई ईंदा हुनखे। ही कलयुग आहे। हिन कलयुग में ॿ ॻाल्हियूं ॾाढियूं प्रबल आहिनि। हिकु त काल जेको आहे न मलीन आहे, समय कलयुग मां न मलीन, उहो सपोर्ट कंदो आहे मलीनता फैलाइण में, दिमाग़ में कचरो भरण जो ई समय आहे। असां ॿुधी चुका आहियूं मैल माना छा? ईर्ष्या, द्वेष, अहंकार, मोह, लोभ, स्वार्थ। इहो समय ई अहिड़ो आहे, कलयुग इहो वधाईंदो। ऐं ॿियो, माण्हूअ जी बुद्धि मलीन आहे। सुठा वीचार ईंदा ई कोन जल्दी। सुठनि वीचारनि खे अचण में ॾाढो टाइम लॻंदो माण्हूअ जे बुद्धीअ में, अंतःकरण में। ख़राब वीचार जल्दी अची वेंदा। तव्हां 10 साल सत्संग ॿुधो कंहिं वक्ता जो, 10 साल मस तव्हां तैयार थिया हुजो श्रोता जे रूप में, हिकदमि कोई अची करे कन भरेव कि हिन खे थी ॿुधी, अरे हिन वटि कुझु कोन अथई, घर में कीअं हलंदो आहे तोखे कुझु ख़बर ई कान अथई, अरे कुझु कोन अथई, सभु ईअं ई अथई। उहो हिकु क्षण जो हुनजो उहा मलीनता तव्हांजे 10 सालनि जे सत्संग खे धोई छॾींदी या न? अगरि तव्हां पक्का न हुजो त धोईंदी न त कुझु त असर कंदी, छो त ही कलयुग आहे। त हिन कलयुग में सचे माण्हूअ जे लाइ आक्षेप करणु इज़ी आहे ऐं कूड़े जी चमचागिरी करणु इज़ी आहे, छो त कलयुग सहायता कंदो आहे। तो गुरु नानक धिका पियो खाए, अखर मां सुठा नथो यूज़ कयां भाई, मूंखे ख़बर आहे। सिख त ॾाढा सुठा अखर इस्तेमालु कंदा आहिनि ऐं असांजूं मायूं सिखी ईंदियूं आहिनि उन्हनि खां नकल। मां पहिरीं बि चयो आहे कि मां बुराई हुननि जी कोन कई आहे, सिखनि जी। मां बुराई कई आहे कि तव्हां उन्हनि जी नकल जेके सिंधियाणियूं कयो था न उन जी, हू पंहिंजी जॻह ते सही आहिनि। हू सिर बि ॾींदियूं, ॿुहारियूं बि खणंदियूं, हू सिदक सां शेवा कंदियूं, तव्हां फोटू खिचाइण लाइ शेवा कंदा, इहो फ़र्क़ु आहे। त अखर मां सुठा नथो यूज़ कयां गुरु नानक जे लाइ, पर मां उहा पीड़ा सम्झां थो तॾहिं थो चवां। ओॾी महिल त कोई कोन पियो चए धन गुरु नानक, जेॾी महिल जाॻाए पियो ओॾी महिल त कोई लत पियो हणे, कोई अपशब्द पियो ॻाल्हाए, त मां उहा मूर्ति रखंदमि न तव्हांजे अॻियां। हाणे त इहो चयो ॻाल्हाइण हुजे त ईअं चवणो पवंदो कि सतगुरु प्यारे नानक शाह महाराज जी गए थे, प्रचार उदासी रटन किया उन्होंने, प्यार से बोलो धन गुरु नानक। इहा भाषा हले थी ऐं मां कहिड़ी बि थो यूज़ कयां, गुरु नानक धिका पियो खाए। मर्ज़ी तव्हांजी, जेका तव्हांखे भाषा खपेव उहा चुनो। मोबाइल में ईंदो आहे न भाषा चुने, त तव्हां सत्संग ॿुधण जे लाइ कहिड़ी भाषा था चुनो, सची या कूड़ी? कूड़ी हुन सां भरियल हूंदी अथव, मिश्रीअ सां, मिठी मिठी, ऐं सची भाषा थोरी कौड़ी लॻंदी अथव, करेले वांगुरु। हाणे अगरि सच ॻाल्हाइणो हुजे त हिकु सच असां इहो बि ॻाल्हाए सघूं था सिखनि जे लाइ। हू अॼुकल्ह छा था चवनि, मर्यादा मर्यादा मर्यादा, भई असांजे गुरुनि जी मर्यादा नथी थिए, असांजे गुरु ग्रंथ जे लाइ कोई कीअं थो ही चई सघे, कत्लेआम थी वञनि। त छा असांखे एतिरो चवण जो अधिकार कान्हे कि गुरु ग्रंथ साहिब में केतिरनि हंधि हिंदू संतनि, हिंदू पंडितनि, हिंदू रीति रिवाजनि जी आलोचना कई वई आहे? इहो कहिड़ो तरीक़ो आहे? ओॾी महिल माना असांजी का मर्यादा असांजे प्रति कान्हे? तव्हां हुनजो रोज़ पाठ कंदा आहियो जंहिंमें आलोचना कई वई आहे हिंदू धर्म जी, मजाक उॾायो वियो आहे,
उहा बाणीअ जो तव्हां रोज पाठ कंदा आहियो, माना ॿिए धर्म जी तव्हां धज्जियूं उॾायो, धर्म जूं मजाक उॾायो, ऐं तव्हांजे लाइ कोई चए थो त कत्लेआम। मां इहो नथो चवां, मां इहो थो चवां कि माण्हू केतिरो संकीर्ण थी वियो आहे। मां चवां थो गुरु ग्रंथ साहिब में सभु सही आहे, भाव सां लिखियो वियो आहे, परिस्थितीअ खे ॾिसी करे लिखियो वियो आहे। उनखे सम्झूं त सही कहिड़ी परिस्थितीअ में लिखियो वियो, सही लिखियो वियो, उन ते जिद ऐं हठ छो। त गुरु नानक सिधी सिंह आला जाॻाइण लाइ निकिरे पियो, कंहिंखे कोई दुख बुख कोन पियो थिए, भेण नानकीअ खे पियो थिए, राय बुलार खे थिए पियो, जेके उन वक़्तु कुझु हुआ, जेके पहचाने चुका हुआ। त अगरि तव्हां कंहिं पुरुषार्थ कंदड़ संत जो दुख कष्ट ॾिसी करे द्रवित नथा थी सघो, त तव्हांखे छा मनुष्य चइजे? के राजनेता के शासक खे भॼ डुक कंदे 24 कलाकनि मां 18 कलाक कम कंदे ॾिसी करे द्रवित नथा थी सघो, तारीफ़ जा 2 अखर नथा चई सघो, त छा मनुष्य वणण जे लाइक़ु आहियो? त बाक़ी तव्हांखे दुख कंहिंजो ॾिसण ईंदो आहे? पंहिंजो। मूंसां ईअं थी वियो, पंहिंजो दुख यादि आहे, बसि पंहिंजे ई दुख में दुखी। अॼु निषाद राज न के नेता जे लाइ दुखी थो थिए, न संत जे लाइ, डायरेक्ट भगवान जे लाइ, कि भगवान जेको अवतार वठी धरतीअ ते आयो आहे, उनखे त असां सभु सपोर्ट कयूं, पर उहो अॼु किथे सुम्हियो पियो आहे? धरतीअ ते। पोइ संत महात्माऊं व्याख्या कंदा आहिनि कि धरतीअ ते इन लाइ सुम्हियो पियो आहे कि धरती जेॾी महिल रोई करे वई हुई न भगवान वटि कि अचो हिते पाप वधी विया आहिनि, ॾिसो छा स्थिति आहे, त भगवान धरतीअ ते सुम्ही करे उहो महसूस थो करे कि केतिरी भारी आहे धरती, अनुभव तो करणु चाहे। कंहिंजी समस्या ॾिसण जे लाइ उन जे घर में रहणो पवंदो आहे, कंहिं परिवार में छा वास्तविक समस्या आहे, उन घर में महिमान थिबो आहे, तॾहिं कुझु पतो पवंदो आहे। त भगवान धरतीअ ते लेटियो पियो आहे इन जी समस्या महसूस करण लाइ कि धरती तूं दुखी आहीं न, त मां बि शामिल आहियां तुंहिंजे दुख में। हाणे कोई चए भगवान खे छाजो दुख? भगवान त जलेबी जीअं निराकार आहे, उहो त साकार कान्हे, निर्गुण आहे। अरे जॾहिं अवतार वठी ईंदो आहे न, त उहो बि दुखी सुखी थींदो आहे, महसूस कंदो आहे। हद जी ॻाल्हि इहा कान्हे कि अॼु ताईं सभु माण्हू भगवान खे रुगो पंहिंजो ई दुखड़ो ॿुधाईंदा आहिनि, पर कॾहिं बि भगवान खां कोन पुछंदा आहिनि कि तूं ठीकु आहीं या न। जेको अचे मंदर में, भगवान मुंहिंजो हीउ दुख, मुंहिंजी हीअ शिकायत, मुंहिंजी हीअ समस्या जल्दी पूरी कजां, चई हली वेंदसि। हिकु माई त भगवान शिव जे मंदर में वई, गणेश भगवान जी मूर्ति खणी आई ऐं चईंसि ॿुध, मुंहिंजो दुख दूर न कई त तुंहिंजो पुटु वापसि कोन ॾींदीसीं, मुंहिंजो कमु कर ऐं पुट खे वठी वञ। त हर कोई मुंहिंजो दुख ही, मुंहिंजो दुख ही। भगवान तव्हां हुनखे छा था सम्झो? हुनखे कुझु थींदो ई कोन्हे, हूअं त हुनखे कुझु कोन थींदो आहे, पर असांजो कर्तव्य कान्हे छा कि जंहिं असांखे हिन संसार में पैदा कयो आहे उहो बि शायदि कॾहिं केॾी महिल थकिजंदो हूंदो। तव्हां चओ नहीं मेरे को बहुत ज्ञान है, वो कुछ नहीं करता। अरे इहो जलेबी रख पाण वटि। भगत त खुदि महसूस कंदो आहे कि मुंहिंजो भगवान। हिकिड़ो ग़रीब माण्हू भगवत गीता जो सत्संग ॿुधण वेंदो हो रोज, या पहिरीं बि ॿुधाई आहे कथा, त रोज कथा ॿुधे ऐं भगवान कृष्ण जी उहा मूर्ति पई हुई रथ वारी, श्री कृष्ण भगवान सारथी ठही बीठो आहे ऐं अर्जुन खे उपदेश पियो थो ॾे। त हाणे उहो संत रोज व्याख्या करे भगवत गीता जी। जॾहिं सत्संग पूरो थियो त ॿियनि त ॾाढो चयो साईं ॾाढो सुठो, तव्हां ॾाढी सुठी व्याख्या कयव, ही वठो अरदास हे हो। उन संत उन ग़रीब खां पुछो कि तो कुझु सम्झे, कुझु तो छा ॿुधई? उहो ग़रीब चए थो साईं मां रोज ईंदो हुउमि ऐं हिकु ई शइ ॾिसंदो हुउमि
तव्हां छा पिया चओ उहो त सम्झ में न पियो अचे। मां ॾिसंदो हुअमि कि भगवान कृष्ण हीअं रोज मुंडी फेरे करे अर्जुन खे सम्झाए पियो थो त इहो थकिजी कोन पियो हूंदो, मुंडी घुमाए घुमाए वीचारे खे कंध में सूर कोन थी वियो हूंदो, हाणे त हुनखे मुक्ति ॾियो, मोकल ॾियो। मूंखे इहा ई चिंता हुई बस भगवान जी। संत वाइड़ो थी वियो कि असां त रुगो व्याख्याऊं कयूं आहिनि भक्तिअ जूं, पर भक्ति त हिन ॾेखारी आहे। हिनखे इहा चिंता न कि मुंहिंजी इच्छा पूरी थींदी या न, ही तो चए भगवान जो दुख दूर कयो पहिरीं। ज्ञानी पुठियां रहिजी वेंदा आहिनि, भगत खटे वेंदा आहिनि। भगत अहिड़ियूं अहिड़ियूं कल्पनाऊं करे वेंदा आहिनि कि मुंहिंजे भगवान खे कुझु न थिए, मुंहिंजो त छॾियो, मुंहिंजो भगवान। अरे भगवान जो दुख त छॾियो, माण्हू ॿिए जो दुख, पासे वारे जो दुख ई नथो महसूस करे। कवि प्रदीप जो हिकु भॼन आहे, दूसरों का दुखड़ा दूर करने वाले तेरे दुख दूर करेंगे राम। दूसरों का दुखड़ा दूर करने वाले तेरे दुख दूर करेंगे राम। किए जा तू जग में भलाई के काम, तेरे दुख दूर करेंगे राम, तेरे दुख दूर करेंगे राम। सच का ये पथ है धर्म का मार्ग, संभल संभल चलना प्राणी। सच का ही पथ ले धर्म का मार्ग, संभल संभल चलना प्राणी। पग पग पर है यहाँ रे कसौटी, कदम कदम पर कुर्बानी। मगर तू डावा डोल न होना, तेरी सब पीर हरेंगे राम। दूसरों का दुखड़ा दूर करने वाले तेरे दुख दूर करेंगे राम। किए जा तू जग में भलाई के काम, तेरे दुख दूर करेंगे राम, तेरे दुख दूर करेंगे राम। क्या तूने पाया, क्या तूने खोया, क्या तेरा लाभ है, क्या हानि, इसका हिसाब करेगा वो ईश्वर। तू क्यों फिक्र करे प्राणी, तू बस अपना काम किए जा, तेरा भंडार भरेंगे राम। दूसरों का दुखड़ा दूर करने वाले तेरे दुख दूर करेंगे राम। किए जा तू जग में भलाई के काम, तेरे दुख दूर करेंगे राम, तेरे दुख दूर करेंगे राम। यही करना है, यही भरना है, विवेक विचार तू कर बंदे। पाप की माया झूठी काया, छोड़ दे सब गोरख धंधे। उस प्रभु से लगन लगा तू,
तेरे दुख दूर करेंगे राम। दूसरों का दुखड़ा दूर करने वाले, किए जा तू जग में भलाई के काम, तेरे दुख दूर करेंगे राम। पोंछ ले तू अपने आंसू तमाम, तेरे दुख दूर करेंगे राम। त ये रामचरितमानस जी जेका कथा हली रही आहे, हिकिड़ो निषाद रोई रहियो आहे। भगवान राम खे हीअं सुम्हंदो ॾिसी जंगल में, बनवास में, याद तो अचेसि कि मां इन ई भगवान राम खे महल में भी ॾिठो आहे। अहिड़ियूं सुख सुविधाऊं जो कंहिं वटि न हुजनि, ऐं हिते बिल्कुलु विपरीत। त हाणे हिन खे मोह चऊं या प्रेम चऊं। प्रेम, मोह त हो अर्जुन खे, ममता, मुंहिंजो हीअ मुंहिंजो हीअ। मिटन माइटन में ममता हुजे त उहो मोह आहे। परमात्मा में अगर ममता हुजे त उहो प्रेम आहे। ऐं वॾो फर्क़ु इहो आहे कि मोह हृदय जी दुर्बलता आहे ऐं प्रेम हृदय जी प्रबलता। प्रेम वॾी शक्ति ॾींदो आहे ऐं मोह असांखे कमज़ोर करे छॾींदो आहे। अर्जुन कमज़ोर थी वियो हो। अच्छा, अर्जुन कमज़ोर थी वियो त उनखे भगवान जेको उपदेश ॾिनो, उन उपदेश जो सार छा हो? लड़ाई कर। पर हिते प्रेम जो, जंहिंखे प्रेम जे करे कुझु मोह थियो हुजे, मञू थोड़ी देर लाइ प्रेम, उनखे उपदेश लड़ाईअ जो न, उनखे वरी बोध ॾिनो वेंदो आहे कि तूं जेको रोई बि थो न, त इहो बि अज्ञान आहे तुंहिंजो। ऐं उपदेश ॾींदो उनखे लक्ष्मण कि इहो बि तुंहिंजो दुख दूर थी वेंदो, जेको थोड़ो प्रेम जे करे बि थिए थो। जॾहिं तूं असलियत समझी वेंदे, उन अस्तित्व जी इच्छा समझी वेंदे जॾहिं, त उहो लक्ष्मण जेको उपदेश कंदो न, उन सां कथा में ईअं ईंदो कि उपदेश पूरो थींदो ऐं निषाद खे समझ में अची वेंदो ऐं भगवान राम निंड मां उथंदो। इन जो मतलब कि हीअ गीता असांजे भीतर सुम्हियल राम खे जागाईंदी। सभिनि जे अंदर परमात्मा वेठो आहे, ख़बर अथव न, रटियल अथव न तोते वांगुरु। परमात्मा हमारे भीतर है, सभिनि खे रटियल आहे। त कॾहिं महसूस थियो अथव? त जेका शइ महसूस नथी थिए, उहा असांखे यादि हुजे या न हुजे, कहिड़े कम जी। असांजे जेब में लख रुपया पिया हुजनि, चेक पियो हुजे ₹1,00,000 जो, पर असां खां विसरी वञे त चेक त आहे पर उनजो कोई उपयोग कान्हे, छो त असांखे ख़बर ई कान्हे, कॾहिं ॾिठो ई कान्हे। इहा ई ख़बर कान्हे कि इहो चेक थींदो आहे। ॾिठो बि आहे त असां हुनखे पन्नो सम्झो आहे, को फालतू। त जेसिताईं असां चेक खे पन्नो सम्झंदासीं, तेसिताईं उहो चेक हूंदे बि असांजे कम जो कान्हे। त भीतर जेको परमात्मा वेठल आहे, असां ॿुधो आहे, उहो अगरि सुम्हियल हुजे त कहिड़े कम जो? हा, उनखे जागायूं त कम जो आहे। जेके माण्हू अज्ञानता में ईअं ई हलिया वेंदा आहिनि जीवन पूरो करे, छा उन्हनि जे अंदर परमात्मा कान्हे छा? जेके माण्हू चोरी डकैती धोखाधड़ी कनि था, छा उन्हनि में परमात्मा कान्हे छा? त छा फ़र्क़ु आहे भगत में ऐं उन चोर में? हुन चोर जे अंदर परमात्मा सुम्हियो पियो आहे, हिन सुम्हारे छॾियो आहे, ऐं भगत जो परमात्मा जागियल आहे। त असांजे जीवन जो राम जागे, उन लाइ आहे हीअ सत्य भगवत। हीअ गीत भगवत न, भगवत भगत गीता, भगवान जे भगत जे मुख मां निकितल गीता, लक्ष्मण जे मुख मां निकितल गीता आहे। नंढड़ी पहिरीं त विषाद आहे, हिन में बि विषाद योग, हुन में 18 अध्याय आहिनि न।
हिन में 5 अध्याय मञी हलो। पोइ ॿुधाईंदोमांव ही कहिड़ो अध्याय सां मेच थो खाए। पहिरियों विषाद योग, अधु त गीता हिन विषाद में ई निकिती अथव। हीअ अधु गीता 18 चौपायूं, लॻभॻि 18 लाइनियूं हिन जे रुअण में ई वयूं आहिनि। निषाद जे विषाद योग हिन में ई थी वियो। पोइ आहे ज्ञान योग। लक्ष्मण भली 1-2 लाइन में ई ॿुधाईंदो, पर ज्ञान जो सार ॿुधाए छॾींदो। इहो बि ॿुधाईंदो कि सॼो इहो जीव मोह निसावन हारा, ही जीव सुम्हियल आहे। इहो बि लक्ष्मण ॿुधाईंदो। त ज्ञान योग भी आहे, भक्ति योग भी आहे, कर्म योग भी आहे। 4 थी विया। 5 अथव हिन में अध्याय मोक्ष संन्यास योग, डायरेक्ट मोक्ष संन्यास योग। त हिन में भी 5 अध्याय आहिनि। लक्ष्मण गीता, रामचरितमानस जी यात्रा कंदे कंदे तव्हांखे घणी गीताऊं मिलंदियूं। त अॼु लक्ष्मण गीता आई आहे। पर छा आहे, भूमिका ठाहिण ऐं गीता खे सम्झाइण को आसान कान्हे। तॾहिं बि तो भूमिका ठाहियां। धीरे धीरे समझी समझी अॻियां वधंदासीं। ईअं न थी वञे दोगधा में वञी रहिजी वञूं स्पीड में। त हीअ आहे लक्ष्मण गीता। लक्ष्मण खुद जागरूक जीवन जो आचार्य आहे। जागंदो रहंदो आहे। भगवान राम सुम्हंदो आहे, लक्ष्मण पहिरो ॾींदो आहे। त जागियल ई लक्ष्मण उपदेश कयो आहे, जबकि पाण बि इहे भाषा ॻाल्हाईंदो आहे जेका अॻिते ॻाल्हाईंदो न। निषाद कि कैकई ग़लति कयो ॾाढो, ऐं भरत बि असांजो दुश्मन आहे। पोइ अॻिते हली लक्ष्मण बि इहा ई भाषा ॻाल्हाईंदो। पर हींअर जेको लक्ष्मण जो रोल नज़र थो अचे, हिकु सुठे वक्ता जो नज़र अचे थो। हू हुनखे आथत थो ॾे ऐं हुनखे थो उपदेश करे जागाए निषाद खे। त निषाद राजा श्रृंगवेरपुर जो, भीलन जो राजा। भागवत पुराण में कथा ईंदी आहे कि राजा अंग धर्मात्मा राजा हो, पर उनजो पुटु वरी वेण, उहो वरी अधर्मी राजा थियो। छो त उनजी माउ सुठी न हुई। उन शादी कई हुई उन सां मजबूरीअ में, अंग उहा सुठी न हुई। त पुटु जेको ॼाओ उन ते असर माउ जो थी वियो। त चोरियूं करण लॻो, तंग करण लॻो। पोइ वरी राजा बि इहो ई ठहियो, वेण। राजा ठही संतन जो अपमान कंदो हो। त संतन ऋषिन मुनिन में क्रोध में अची सराप ॾिनसि कि मरी वञ। ॿियो कोई सराप न, भविष्य जो न कि नांग ठाहींदे या शींहं ठाहींदे, न, जस्ट तूं मरी वञ। उहो मरी त वियो, पर राज्य में चोर डाकू वधी विया। हाणे ॿुधायो, मूंखे कल्ह हिकु ब्राह्मण देवता, कल्ह संवाद थियो मुंहिंजो। रतलाम जा ब्राह्मण देवता आहिनि, ॾाढा ॾाढा सुठा जानकार, ॼाणू, वेद उन्हनि पढ़िया आहिनि। उन्हनि ई फोन कयो मूंखे कि तव्हांजो सत्संग मां ॿुधो, ॾाढो सुठो। पंहिंजे नारायण महाराज जा भेण बि आहिनि उहे। उन्हनि इहा ॻाल्हि ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे चई कि अगरि समाज में अधर्म वधे त इहा जिम्मेदारी कंहिंजी आहे। उन्हनि चयो संत ऐं ब्राह्मण जी। अराजकता वधे, लूट पार, धोखाधड़ी, माण्हू अनैतिक थी वञे, इहा जिम्मेदारी कंहिंजी आहे। पाण ई मां ॿुधां पियो चुपचाप। चयनि वेदनि में ऐं शास्त्रनि में लिखियल आहे कि परमात्मा जो मुख्य आहिनि ब्राह्मण ऐं संत। पोइ बाक़ी पेट कोई ॿियो आहे, क्षत्रिय, हथ आहिनि, पेट वैश्य आहिनि, ईअं पेर शूद्र आहिनि। हाणे ब्राह्मण ऐं संत मुख्य आहिनि। इन जो मतिलबु छा आहे कि संत ऐं ब्राह्मण जेको बि ग्रहण कंदा उहो उन्हनि खे न मिलंदो, उहो वेंदो वैश्यनि ताईं, क्षत्रियनि ताईं, शूद्रनि ताईं। इन करे ब्राह्मण ऐं संत जो आदर आहे कि हिननि खे जेको बि मिलंदो, जेको बि ज्ञान प्राप्त थींदो, संत या ब्राह्मण जेको बि अध्ययन कंदो शास्त्रनि जो, प्रैक्टिकली समाज ॾे निहारींदो,
त ॿियो त हुन वटि कुझु आहे कोन धंधो जीविका हलाइण लाइ, त समाज हुनखे जीविका जी प्रबंध कंदो, आदर ॾींदो, त उन बदिरां उहो ब्राह्मण जेको ज्ञान अर्जित कंदो उहो केॾां कंदो, मुख जे द्वारा पेट में वेंदो, सिधो पेट माना वैश्य वाणियुनि ॾे जेके बसि धंधे में बिज़ी आहिनि, उन्हनि खे सुठियूं ॻाल्हियूं मिली वेंदियूं, अनुभव। ऐं जॾहिं व्यापारी वर्ग मजबूत थींदो त क्षत्रिय मजबूत थींदा, इनकम जो मजबूत थींदी त क्षत्रिय राजकीय जेके क्षेत्र जा आहिनि उहे मजबूत थींदा, उहे मजबूत थींदा त जेके सेवक वर्ग आहे, जेके पघार वठनि था उन्हनि खे ॾींदा। हिकिड़ो वरी ॿिए सिंधीअ सुठो ॿुधायो काके, चई असांजे लाइ व्यापार पंहिंजो करणु सभिनि खां सुठो कमु आहे सिंधियुनि जे लाइ। ऐं ॿियो छा चई, उन चई नौकरी करण नीच, नौकरी नीच था, कंहिंजी गुलामी करणु। इहे 4 ॻाल्हियूं उन्हनि ॿुधायूं, मां पोइ कॾहिं ॿुधाईंदोमांव। त जॾहिं वेण मरी वियो ऐं अधर्म वधी वियो त चिंता केरु करे? ऋषि मुनि कंदा न। त ऋषि मुनीअ में संत ब्राह्मण ॿई अची विया हुआ। उन्हनि मीटिंग रखी कि कोई राजा आहे कोन गद्दीअ ते, असां ई हुनखे सराप ॾिनोसीं, हाणे छा कयूं, हेॾा त धर्म वधी वियो आहे। त सलाह कयनि, उन राजा जो शव अञा आहे, आख़िर इन जो पीउ जेको हो राजा अंग, सो त धर्मात्मा हो, उन जो अंश त हूंदो हिन में, त असां मंथन था कयूं इन जे शरीर जो। हाणे कीअं मंथन कयनि भाई, असांखे त ख़बर कान्हे हिन युग में उहो कहिड़ो युग हो, कहिड़ियूं शयूं हुयूं, कहिड़ा मंत्र हुआ त सही, असांजो विश्वास आहे, मुंहिंजे सनातन धर्म जी कथाउनि में विश्वास आहे। तव्हांजो ॿिए कंहिंजो न हुजे त न हुजे। अच्छा, कंहिंखे बि हुन ते उहो आश्चर्य न थींदो अथव कि क़ुरान में हीअं लिखियल आहे कि ख़ुदा चंड ते वेही नमाज़ पढ़ंदो आहे, उन में हुन ऑब्जेक्शन न खणंदा अथव कि इहो कीअं थो थी सघे। पर हिंदू धर्म जी ॻाल्हियुनि जो मज़ाक आसानी सां उॾाईंदा अथव। त उॾायो। हाणे अगरि सिख अलॻि था कनि पंहिंजो पाण खे हिंदुनि खां, त उहे कहाणियूं जेके असां सनातन धर्म जूं आहिनि उनजो मज़ाक उॾाईंदा आहिनि न, उहे मज़ाक था उॾाइनि कि ही चमत्कार वमत्कार कहिड़ा अजीब आहिनि इन्हनि हिंदुनि जा। सभु सिख नथा कनि, जेके उन्हनि जा हू आहिनि विद्वान। हाणे विद्वान ईअं कंदा त उहो धीरे धीरे हो बि कंदा, ऐं हो कंदा त असांजूं सिंधियूं मायूं कंदे देरि थोरी कंदियूं हिंदू धर्म जी कथाउनि जो मज़ाक उॾाईंदे। त पोइ मूंखे हाणे चवणु ॾियो कि तव्हांजे सिखनि जूं जेके कहाणियूं असां बि ॿुधायूं आहिनि कि हंस कारा कांव आया सरोवर में ऐं अछा थी विया, हाणे इहो कीअं थियो? इहे कथाऊं आहिनि न। उनजो रजनीअ जे घोट जो कोड़ लही वियो त चवंदा हा वो तो हुआ था न, अच्छा उहो थियो हो। ऐं असांजे जेके चमत्कार जूं कथाऊं अचनि थियूं त उहे न थियूं हुयूं। अहिड़ियूं ॾाढियूं कहाणियूं असां ई ॿुधायूं आहिनि सूरज प्रकाश ग्रंथ मां, साखियूं, चमत्कार ई चमत्कार, गुरु नानक जा चमत्कार, गुरु अंगद देव जा चमत्कार हाणे ॿुधाइण बंदि कया आहिनि। त पोइ माना असां बि ईअं चऊं कि तव्हांजो काम हंस थी सघे थो त असांजो मंथन नथो थी सघे राजा वेन जे शरीर जो। ऐं उन ज़माने जी टेक्नोलॉजी त हुई ज़ोरदार, उहो युग ई ॿियो हो। त मुंहिंजे धर्म जे कथाउनि में विश्वास आहे, मां रुचीअ सां अगरि ॿुधंदो आहियां पढ़ंदो आहियां त मूंखे फ़ाइदो ई थींदो आहे, इहो मुंहिंजो आहे। ईअं ई हर कंहिं हिंदुअ खे सोचणु खपे कि मुंहिंजे धर्म ग्रंथ में जेके कथाऊं अचनि थियूं उनजो सार त ॾिसो, सार छा थो निकिरे। हाणे जीअं 10 अवतारनि जी कथा ईंदी आहे त हिकिड़े वैज्ञानिक त अद्भुत कढी छॾियईं, चई हिंदुनि जे 10 जेके अवतार आहिनि न
इहो त मूंखे क्रमिक विकास तो नज़र अचे कि मनुष्य पहिरीं कहिड़ो हो, पहिरीं पाणीअ में हो त मत्स्य अवतार, पोइ थोरो पाणीअ खां ॿाहिरि आयो त कछुए जो अवतार, पोइ थोरो अधु माण्हू जानवर थियो त नरसिंह वारा अवतार, पोइ जानवर मां माण्हू थियण लॻो त नरसिंह अवतार, पोइ वरी मनुष्य थोरो नंढो हो वामन अवतार। हुन इहो सॼो कढी ॾेखारियईं कि विकसित सॼो आहे। त असांजे धर्म ग्रंथनि जूं कुझु कहाणियूं सार ॾींदियूं आहिनि कि तव्हां कहाणी ॿुधी सार पकड़े वठो, ऐं कुझु आहिनि इतिहास, जीअं रामायण इतिहास आहे, महाभारत इतिहास आहे, इहे कथाऊं सच में थी वयूं आहिनि। ऐं ॿिए कथाऊं शायदि न बि थियूं हुजनि, पर उहे ॿुधी करे जेको परिणाम थो निकिरे न, उहो सचो आहे। त कथा ईअं थी अचे, ये भूमिका इन करे ठाई कि मता नौजवान मजाक उड़ाएं कि ऐसा आज नहीं हो सकता बेटा, तब हुआ था, तब हो सकता था। उन जे शरीर जो मंथन कयनि ऋषि मुनिन, अलाए छा मंत्र पढ़ियनि, छा टेक्नोलॉजी हुई, जो उन जे जंघा मां, वेन जे मृत शरीर जे जंघा मां हिकिड़ो पुरुष निकितो, डिमटड़ो हो, नक चपटो ऐं कारो। इहो हो राजा वेन जे कयल पापनि जो परिणाम हिकु पुरुष जे रूप में निकितो मंथन करे। इहो ई हो निषाद। इन जो नालो रखियनि निषाद जाति। ऋषि मुनि चयो तूं वञी झंगल में रहो, उते रहिजां पंहिंजे परिवार सां। उन निषाद मां पोइ अनेक उनजी उहा हली, वंश वधियो उनजो। पोइ निषाद जातीअ में बि अनेक जातियूं अञा बि आहिनि, छत्तीसगढ़ में झंगलनि में आहिनि, अलाए कहिड़ा कहिड़ा उन्हनि जा नाला आहिनि, भील जाति जा। कॾहिं कल्ह हो न आदिवासियुनि जो बिरसा मुंडा, उहो बि निषाद। केवट, मल्हार, इहे इन जी जातियूं आहिनि। त उन ई जातीअ में ही निषाद पैदा थियो आहे। पोइ मंथन कयनि न, जेॾी महिल वेण जे शरीर जो, हाणे शुभ शुभ जेके उन में गुण हुआ पंहिंजे पीउ जा, उन में वरी हिकु ॿियो पुरुष निकितो, साॼी ॿाह खे मंथन कयनि। उहो पुरुष थियो राजा पृथु, जंहिं पृथ्वीअ खे समतल कयो। उन जे नाले ते पृथ्वी नालो पियो, पृथ्वीअ जो। त इहे अनेक कथाऊं ॾाढियूं सुठियूं इंट्रस्टिंग अथव। जलेबियुनि मां जिंद छॾायो त तव्हांखे सम्झ में अचनि, वणनि, सुठियूं लॻनि, ऐं पंहिंजे सनातन धर्म जे तरफ़ मोटियो। ही कथाऊं न आहिनि केवल, ही कुझु कनि पे थियूं अंदरि। कथाऊं कननि सां अंदरि वञी कुझु असर त कंदियूं आहिनि, कुझु अंतःकरण शुद्ध कंदियूं आहिनि। जेको असांजो अंतःकरण मलिन थी चुको आहे, कॾहिं उधारे ज्ञान सां बुद्धि मलिन थी आहे, कॾहिं स्वार्थ सां बुद्धि मलिन थी आहे, कॾहिं अहंकार जे करे चित्त मलिन थियो आहे। ही कथाऊं उन्हनि खे ठीकु कंदियूं आहिनि अंदरि वञी। त उहो निषाद, उन निषाद जी जातीअ जो ही निषाद, एकलव्य भी निषाद जातीअ जो हो। उहो ई निषाद अॼु श्रृंगवेरपुर में राजा आहे, पर राम खे ॾिसी रोई रहियो आहे। परिवार खे ॾिसी न, परिवार खे त हुन मोकिले छॾियो, तव्हां घर वञो पंहिंजे पंहिंजे, मां हिते अॼु हिते ई हूंदुमि। हिकु ई ॾींहुं त मिलियो आहे हिनखे। राम केवल हिकु राति हिते रहंदो, त हिकु राति मां छो विञायां, उहो सोचे थो। हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से, हमको मिली है आज ये, जी भर के देख लीजिए हमको करीब से, फिर आप
आपके नसीब में ये रात हो न हो, फिर आपके शायद फिर से जन्म में मुलाकात हो न हो। हंसी रात हो न हो, शायद फिर से जन्म तो निषाद राज के यह हिक रात मिली आहे राम जो दर्शन करण लाइ, राम जी सेवा करण लाइ। त छा जागी नथो सघे छा? उहो त वेठो आहे जागी करे, पर लक्ष्मण खे चएसि थो, भाउ लक्ष्मण रोई करे थो चएसि कि मां अॼु व्याकुल थी वियो आहियां। न त असां निषाद आहियूं कठोर सख़्त गेंडे जी चमड़ी। इहो ॻाल्हि पाण ॿुधीसीं कि जॾहिं सीता तयार थी बनल आहे त कौशल्या चयो हुई, सीता तुंहिंजे लाइ झंगल कान्हे, उते उहे छोकिरियूं रही सघनि थियूं जेके उते ॼायूं हुजनि, उते खेॾियूं हुजनि, स्ट्रॉन्ग, पत्थरनि जे विच में बि उहे खेॾण वारियूं। तूं थोरी जंगल में रही सघंदी आहे। त ही निषाद चए थो असां त कठोर आहियूं, असांखे त आदत ई आहे हिते रहण जी। पर उहो कठोर सख़्त निषाद अॼु द्रवित थी वियो आहे, पिघिजी वियो आहे हुनजो हृदय। इहो आहे विषाद, दुख थियो आहे, रोई रहियो आहे राम जे लाइ। उते ई चौपाइयूं आयूं आहिनि, सोत प्रभु ही निहार निषादु, भयउ प्रेम बस हृदय विषादु। प्रेम जे वस तन पुलकित जल लोचन बहई, बचन सप्रेम लखन सन कहे। ॾाढो प्रेम सां लक्ष्मण खे पंहिंजी व्यथा ॿुधाए थो कि मां हिननि खे ॾिठो आहे, राम खे इन जो ऐश्वर्य ॾिठो आहे। भूपति भवन सुभाए सुहावा, सुरपति सदन न पटतर पावा। अरे इंद्र जो भवन भी जंहिंजे अॻियां कुझु कान्हे, अहिड़ो राजा दशरथ जो महल आहे। ऐं रामचंद्र जो महल त अञा विशेष सुठो। मनी में रचित चारू चौबारे, जन रतिपति निज हाथ संवारे। सुचि शुभ चित्र सुभोग में सुमन सुगंध सुवास, पलंग मंजू मन दीप जंहिं सब विधि सकल सुपास। उते भगवान रामचंद्र जे महल जा पलंग, वरी उतां जा गद्दा, वरी चादर, कहिड़ी चादर जो वर्णन थो अचे, खीर जी फेन, झाग, खीर जी झाग जे समान उहे मखमली त चादरूं हुयूं। खीर जी झाग कंहिंखे चवंदा आहियो? क्षीर फेन मृदु बिसद सुहाई। क्षीर फेन मतलब हीअ मलाई न, उन लाइ तव्हांखे गांवनि में वञणो पवंदो। हा, जेॾी महिल गांइ खे या मेंह खे ॾुहंदा आहिनि त जेका झाग ठहंदी आहे उनखे क्षीर फेन। हा, ओड़ी तुलसीदास उन सां कंपेयर थो करे रामचंद्र जूं चादरूं कहिड़ियूं हुयूं मथां ओढ़ण जूं। हिते त चादर ई कान्हे मथां पाइण लाइ। तुलसीदास बि दर्शन कयो ऐं हिन निषाद कॾहिं दर्शन कयो? ही कॾहिं महल में घुसी वियो? सोचण जी ॻाल्हि आहे न। ही भील कॾहिं ॾिसी आयो? चादर पलंग वियाणो। हा, त महल में इजाज़त हुई छा हिनखे अंदर? हिकु ॻाल्हि ॿुधायो, बेडरूम में, बेडरूम त परे थी वई, हुनखे छा चइबो आहे जेको सभिनि खां पहिरीं ईंदो आहे? ड्राइंग रूम। कोई जेंट्स कंहिंजे घर में वञे त सभु ड्राइंग रूम ताईं वञी सघंदो न?
अंदर वञी किचन ताईं बि न वञी सघंदो ऐं बेडरूम त परे थी वियो, पर हिक माई वञी सघे थी। माई ड्राइंग रूम ते पहुचे ऐं चए अरे कांता आई, घर आई, किचन में वञी सघे थी। त काई माई कांता जे घर वञी नथी सघे डायरेक्ट, अगर ड्राइंग रूम में नजर न अचे त किचन में भली वेंदी, बेडरूम तक हली वेंदी, कांता कांता चवंदी चवंदी वेठी आई, पुरुष न वञी सघंदो। त मोरारी बापू जी व्याख्या ॿुधो, ज्ञान आहे पुरुष, भक्ति आहे स्त्री। ज्ञान भगवान जे ड्राइंग रूम ताईं रुगो वञी सघंदो, भक्ति बेडरूम में भली वेंदी। निषाद में भक्ति आ, इन करे भक्तिअ जे भाव सां हूअ भगवान जे बेडरूम ताईं वञी सघे थो। इहो मोरारी बापू ईअं कयो व्याख्या। पर जेका असां अंदाज लॻाए सघूं था कि निषाद राज अयोध्या वियो हूंदो, कॾहिं ॾिठो हूंदई महल, मतां राम ई उनखे ॾेखारियो हुजे कि मुंहिंजा मित्र हल। भगवान राम उदार त आहे, उदार, ऐसो को उदार जग माही। त जरूर उन उदारता में इन कॾहिं मिलण वियो हूंदो निषाद, त अंदर घुरायो हूंदई, हलिया वे यार हिते ई वेही मूंसां गॾु वे। भगवान ई तो करे सघे, पर तथा कथित संत न करे सघंदो, जलेबियूं न करे सघंदियूं। जेके पाण खे भगवान सम्झनि उहे छा गॾु विहारींदियूं के पाण सां? वो बचो छा बाक़ी? ॿियो सच्चाई त कुझु अथनि कोन, इहो आडम्बर ई आहे, इहो ई ख़तम थी वञे, कमला ऐं दादी गॾु विहनि त पोइ बचो छा? त इहे कॾहिं कोन मेंटेन कंदियूं कि कोई असां सां गॾु हिते वेह, हुननि जो हू ख़तम थी वेंदो। पर राम त गॾु बि विहारे सघे थो, तॾहिं हुन ॾिठो हूंदई निषाद कि छा त चादर आहे, कहिड़ी चादर, बिबिद बसन उपधान तुराई, छीर फेन मृदु बिसद सुहाई। सफेद खीर जे फेन वांगुरु चादर। इन्हनि जे लाइ शुक्लांबर धर्म अखर ईंदो आहे विष्णुअ जे लाइ ऐं गणेश भगवान लाइ बि शुक्लांबर धर्म, मतलब सफेद इन्हनि खे वस्त्र आहिनि। त राम उहो अॼु सुम्हियो पियो आहे जंगल में, ॿ अशोक जा वृक्ष आहिनि उन जे हेठि सुम्हियो पियो आहे, ऐं निषाद खे विषाद थियो आहे। चौपाइनि में लिखियो बि अथई न, निषाद विषाद। तुलसीदास जी कविता ॾिसो, सोत प्रभु हुई निहार निषादु, भयउ प्रेम बस हृदय विषादु। त इन ते असां सत्संग अञा ॿुधंदासीं। लक्ष्मण गीता इहा सिंधीअ में ॿुधंदासीं। असांजो बि कुझु मोह नास थिए, प्रकाश अचे। इते अॼु कथा खे रखूं था। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।